सिंधु देश जी धरती तोते मुझी माता धरती तोते पहजो शीस निमाया लाओ मिट्टी माथे लाया मिट्टी माथे लाया सिंधु देश जी धरती तोते मुझी माता धरती तोते पहजो शीस निमाया लाओ मिट्टी माथे लाया मिट्टी माथे लाया तुझी मिट्टी मंझे मिलाजे तुझी मिट्टी हो तुझी मिट्टी मंझे मिलाजे आऊं अमरता पाया अल्लाह अमरता पाया लाओ मिट्टी माथे लाया मिट्टी माथे लाया हरकड़ा लाए सुख न सुधा कदे आहे आसरो खाओ के बंद जो असांजो चेयरमैन डॉक्टर लखूलाल एक असां सभिनी जे लाइ उत्साह ऐं हमेशह पाण जेको जो लंडन खां कई असां हिते शेफिल में ईंदा आहिनि असांजी ख़ुशनसीबी आहे जो डॉक्टर लखूलाल सां गॾु ऐं दावत कलाम जेको सो डॉक्टर लखूलाल चेयरमैन वर्ल्ड सिटी कांग्रेस। Dear sisters and brothers and children, honorable guests of the Baloch nation, of Pashtun nation, we are really and profoundly grateful to all of you, because it gives us courage and hope. Anya runyama rad acheti matai sarji moabo sara. One of my intellectual friends from Sicily, he sent me a quote. Quote is by Thomas Wass. He's a renowned academic and professor. And the quote is that the rule of the animal kingdom is eat or be eaten. And the rule of human kingdom is define or be defined. या त ॿुधायो त केरु आहियो छा आहियो या त ॿिया ॿुधाईंदा ॿिया ॼाणे तीअं ॻाल्हि In my view, when I look the monumental, the greatest, unparalleled achievement of science James said was, just imagine, just before the formation of Pakistan, or in 1947 when Pakistan was formed, there was a storm of dust to bury all the nations and their cultures and their existence and their rights. They said your nation, you are a Pakistani nation. So what we were before 14th of August? What were our fathers and forefathers? They say your national language is Urdu.
What was our national language before that? My father didn't know to speak in Urdu, even I cannot speak properly. Jinnah goes to Bengal in 1948 in Dhaka University, and there were protests that the Bengali should also be a national language in addition to Urdu, because 70% of the Bengali, they cannot speak Urdu. Jinnah goes to Dhaka University and says in English that the national language of Pakistan will be Urdu, Urdu and Urdu. And anybody who opposes this is opposing Pakistan. You know that even in Sindh, it is unbelievable. Thousands of people, Sindhi people, they were sent to prison because the demand was that the electoral list should be in Sindhi language. Can you believe? Can you understand? Somebody, if I tell to someone that people were demanding that the electoral list should be in Sindhi, and thousands were sent to prison. About thousands of people, they were sent to prison because they were demanding that the names of these stations, in addition to Urdu, should be in Sindhi, and they were sent to prison. In these circumstances, can you believe that in Pakistan, it was a crime after one unit went in 1955. If you write in addresses ABC, Hyderabad, Sindh, you write Sindh, it was a criminal crime. Can you believe? I mean, you might say it is just joking. That was a crime. And in that situation, GM Syed started reaffirming, emphasizing, defining, no, Sindh is our historical motherland. No, Sindhis are a historical nation. We have got a culture that goes thousands of years back. महिरबानी दा गुल ऐं निहायती शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे भेनरनि भाइरनि ऐं दोस्तनि जी ऐं असांजे जेके आहिनि से बलून ऐं पश्तून अॻवाननि जी जेके परे खां अची करे साईं जेम्स जी 122 सालगिरह खे सेलिब्रेट करण लाइ असां सां गॾु हिते वेठा आहिनि असां निहायत घणा शुक्रगुज़ार आहियूं सभिनी साथियुनि जा जेके हमेशह असांजो साथ ॾिनो आहे morally, emotionally, psychologically, हर वक्त असां सां गॾु रहिया आहिनि लाज़मी न आहे त हर माण्हू तव्हां सां नज़रियाती तरह गॾु हुजे पर तव्हांजो साथ ऐं कंट्रीब्यूशन असां लाइ वॾी अहमियत रखे थो इहा असांजी प्राइड आहे इहो असांजी ख़ुशनसीबी आहे ऐं असां सिंधी माण्हुनि जो लाइ ज़रूरु आहे त असां साईं जेम्स जी 122 सालगिरह इंग्लैंड जे थधनि हवाउनि में वधाए रहिया आहियूं साईं जेम्स सैयद मुफ़क्किर हो साईं जेम्स सैयद रहबर हो साईं जेम्स सैयद पंहिंजे वतन ऐं क़ौम जे लाइ नंढपिण खां ई जदोजहद कई साईं जेम्स सैयद न सिर्फ़ु जेको आहे सो पाकिस्तान जे लाइ रेज़ोल्यूशन पास कई पर उन सां उहो तारीख़ी हिकिड़ो सिंधियुनि सां फ्रॉड हो उन फ्रॉड जे करे साईं जेम्स सैयद जेको आहे सो सिंधु देश जो नालो हयो ऐं असां सिंधी माण्हुनि खे सिंधी क़ौम खे शनाख़्त ॾिनी रिकग्नेशन ॾिनी त असां सिंधी क़ौम आहियूं ऐं सिंध असांजो वतन आहे ऐं वतन जी आज़ादी असांजो हक़ आहे पाकिस्तान जी क्रिएशन खां वठी सिंध खे स्लोली ग्रेजुअली उन ते कब्ज़ो थींदो रहियो ऐं अॼु असां ग़ुलामी जी बदतरीन सूरतहाल में गुज़ारे रहिया आहियूं ऐं असांखे महसूसु नथो थिए असांजे माण्हुनि खे अहसासु जो जेको जज़्बो आहे उहो ख़तमु कयो आहे त ग़ुलाम आहियो असांजे मथां ग़ुलामी जो हिकिड़ो तह न पर हज़ारे तह चढ़ियल आहिनि उन तहनि मां निकिरंदे निकिरंदे असांखे शायदि सदी लॻी वञे पर साईं जो नज़रियो साईं जी सोच साईं जो जेको नारो आहे सिंध वतन आहे ऐं वतन जे मोहबत करणु उनजो लाइ जदोजहद करणु उन्हनि जे मज़लूम क़ौम जे
लाइ सिंधी क़ौम जे हक़नि जे लाइ जदोजहद करणु असांजो इख़लाक़ी इंसानी ऐं क़ौमी फ़र्ज़ु आहे। सिंधी जी जेका सूरत आई आहे उहा तव्हां सभिनी जे साम्हूं आहे। सिंध जे बदतरीन तारीख़ी दौर मां गुज़री रही आहे उहा तव्हां सभिनी जे साम्हूं आहे। पर सिंध जी बदबख्ती आहे सिंध जे मथां हमेशह अहिड़ियूं जेके रहसन टाइप जा अॻुवान रहसन टाइप जूं जेके हुकूमतूं ऐं साज़िशूं कयूं वियूं आहिनि। जे सिंध जो जेको नज़रियो आहे सिंधी जेका क़ौमी सोच आहे सिंध खे जेका ख़ुदि अख़्तियारियत वारी जेका जदोजहद आहे उनखे नीसत ऐं नाबूद करण जे लाइ ॾींहुं राति रियासत जे तरफ़ां साज़िशूं थींदियूं रहनि ऐं उनजो इहो नतीजो आहे हिकिड़ो वॾो युनिट थियो जंहिंजे ख़िलाफ़ सां जीअं समेत पूरी क़ौमूं उथी बीठियूं हुयूं। हाणे हिकिड़ो ॿियो यूनिट वॾी यूनिट ठही रहियो आहे जेको SIFC आहे। हिकु अहिड़ो वॾो यूनिट आहे जंहिंजे ख़िलाफ़ असांखे भरपूर जदोजहद करणी आहे। सिंध जे वसीलनि खे कब्ज़े करण जे लाइ तव्हांजे ज़मीननि ते तव्हांजे पाणी ते तव्हांजी ॿोली ते तव्हांजे तालीमी इदारनि ते तव्हांजी सोच ते जंहिं बि ॻाल्हायो त उन जे लाइ तव्हांजे लाइ जेके कॾहिं कहिड़ियूं मार्शल कोर्टूं बि ठहनि कहिड़ियूं आइनी कोर्टूं ठहनि जिते कोई माण्हू पुॼी न सघे। सिंध जे लाइ असांखे मुनज़्ज़म नमूने सां जदोजहद करणी खपंदी। असांखे उन्हनि माण्हुनि जे विच में लीको कटणो पवंदो जेके सिंध जे सही जदोजहद करे रहिया आहिनि जेको साईं जो नज़रिए खे असांजी सोच खे खणी हली रहिया आहिनि ऐं उहे कोपरस्त कूड़ा अॻवान जेके सिंध जो कार्ड इस्तेमालु करे सिंध जी जेका वहदानियत ते वार करे रहिया आहिनि। सिंध हीअं जंहिं मसइलनि मां गुज़री रही आहे उन मसइलनि में जेकॾहिं असां डिटेल में वेंदासीं त इलाही वक़्तु लॻी वेंदो। पर हर को माण्हू सोशल मीडिया ते वेठो आहे। नौजवान ॻाल्हाइनि था त खमची था वञनि नियाणियूं ॿाहिरि निकिरी थियूं वञनि लुटजी थियूं वञनि। उनखां पोइ वसीलनि जी ॻाल्हि था कयूं त जेको आहे सो जेलनि में उॿारियो थो वञे। उनमें सिंध जी मालिकी करण जे लाइ आसमान मां फ़रिश्ता न ईंदा। इहो असांजो फ़र्ज़ु आहे। असां पंहिंजी धरती जा मालिक थियूं। असां पंहिंजी धरती जी जेका असां अॻुवाणी कयूं। असां पंहिंजी धरती लाइ पंहिंजे वस खां वधीक जेका असां जदोजहद कयूं। जिते वेठा आहियो जंहिं कुझु में वेठा आहियो उते पंहिंजे लाइ माण्हुनि लाइ पंहिंजी क़ौम जे लाइ आवाज़ उथारियो। इहो ई असांजो आहे। साईं पंहिंजे हक़ जो पंहिंजे हिसे जो कमु करे वियो ऐं असांखे उनजे नज़रिए खे फॉलो करिणो आहे ऐं असांखे पंहिंजी क़ौम खे सही राह ॾेखारणी आहे। पंहिंजे वतन जे लाइ बिल्कुलु हिकु आवाज़ ते बीहो। आखिर में लतीफ़ सां जो ही बैत चवंदुसि त खामा पचा पंजड़ा लुछा ऐं लोचा तिन में तौस पिरीअ जे पिया न ठापा जे समुंड मुंहुं कयां तब सुक्या जी Very Melbourne area. My next speaker is Dr. Hidayat Bhutto. Dr. Hidayat Bhutto is a UK Europe organizer. मुंडा अनोखी आंदी आ कि तंद विड़े तलवारुनि सां टकरायां पंहिंजा गीत जॾहिं तो आऊं संदे दीवारुनि सां हा तुंहिंजा भारी भुज रुलनि तूं हीणो आ हथियारनि सां तूं हीणो आ हथियारनि सां। अॼु असां साईं जीएन सेठ जी सालगिरह पंहिंजी रवायत मुताबिक़ 122 सालगिरह मल्हाए रहिया आहियूं। साईं जीएन सेठ जेको न सिर्फ़ु जदीद क़ौम परस्ती जो बानी ऐं सिंध खे सुञाणप ॾियण वारो जेको आहे सो असांजो रहबर असांजो अॻुवाण रहियो आहे। पर उहो असां वर्ल्ड सिंधी कांग्रेस जो बि ताहयात चेयरमैन हुयो। मरण जी आख़िरी घड़ी ताईं जेको आहे सो उहो वर्ल्ड सिंधी कांग्रेस जो चेयरमैन रहियो ऐं अॼु संदसि फिक्र आहे संदसि जदोजहद आहे संदसि आइडिया आहे जंहिंजे करे जेके असां अॼु वर्ल्ड सिंधी कांग्रेस उसरी ऐं अॼु जेको आहे सो चंद माण्हुनि जा सवनि में ऐं हज़ारनि में पहुती आहे ऐं अॼु वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे तरफ़ां
सॼी दुनिया में साईं जीएन सिंध जी सालगिरह मल्हाई पई वञे ऐं साॻे वक़्तु जेको आहे सो अॼु जेको आहे सो सिंध में बि साईं जी सालगिरह साईं जा पैरोकार जेके आहिनि से मल्हाइनि पिया पर दुश्मन जूं वायूं बंदाल थियल आहिनि जो अॼु सॼी सिंध में रस्ता रोक कई अथनि सॼी सिंध में जेका हुननि पाबंदियूं हणी छॾियूं किथे रोडनि ते पथर रखिया अथनि किथे मेन रोडनि ते जेको आहे सो मिटी जा ढेर जेके आहिनि से उहे रखी जेको आहे सो रस्ता ब्लॉक कया अथनि किथे सिंध जे क़ौमी कारकुननि खे सिंध जे आशिक़नि खे हुननि गिरफ़्तार कयो आहे हुननि खे गुम कयो आहे ऐं हुननि जे मथां जेको आहे सो टार्चर बेइंतहा टार्चर कयो आहे उन जे बावजूदि बि सिंध जा आशिक़ हज़ारनि जी तइदाद में सन में पहुता आहिनि ऐं सननि में जेको आहे सो हज़ारनि में लखनि जे तइदाद में सैयद जो फ़िक्र जेको आहे सो रोशन लॻो पियो आहे ऐं सैयद जे फ़िक्र खे ही दुश्मन सिंध जा दुश्मन जेके से बंदि न करे सघिया आहिनि अॼु जेको आहे सो सिंध जो फ़िक्र सिंध जो फ़लसफ़ो सिंध जे आज़ादी जी हुब ऐं सिंध जे आज़ादी जो जेको इश्क़ आहे उहो सिंधी माण्हुनि जे दिलियुनि में जेको आहे सो घर करे वियो आहे ऐं उन खां जेको आहे सो दुश्मन ख़ौफ़ज़दा आहे उन खां ॾके थो उन खां टिजे थो ऐं जंहिंजे करे जेके आहिनि से हुननि जूं इहे जेके आहिनि से हिकमत अमलियूं जेके आहिनि से उहे जेके आहिनि से हिरासमेंट वारियूं हिकमत अमलियूं उहे जारी ऐं सारी रखियो अचनि पर सिंध जा नौजवान सिंध जा आशिक़ उहे सिंध जा नौजवान जिन साईं जीएन सिंध खे कॾहिं ॾिठो बि न हुयो उहे जेके आहिनि से साईं जीएन सिंध जे फ़िक्र खे जेको आहे सो पढ़ी ऐं उहे जेको आहे सो सम्झी जेके आहिनि से अॻिते वधिया साईं जीएन सिंध जा हज़ारे सभई जेके आहिनि से पहलू आहिनि साईं जीएन सिंध जे पंहिंजी ज़िंदगीअ में 52 खां मथे जेके आहिनि से किताब लिखिया ऐं 30 सालनि खां वधीक जेको आहे सो पंहिंजी ज़िंदगी जा जेके आहिनि से ॾींहं क़ैद में गुज़ारिया उन जे बावजूदि जेके आहिनि से हू दुश्मन वारा ऐं सिंध जा दुश्मन जेके आहिनि से सैयद जे फ़िक्र खे ख़तमु न करे सघिया आहिनि ऐं अॼु जेको आहे सो सैयद जो फ़िक्र ऐं फ़लसफ़ो अॼु खां अॻभरो थींदो पियो वञे ही वक़्तु आहे ऐं असांखे जेको आहे सो साईं जीएन सिंध जे इन फ़िक्र ऐं फ़लसफ़े जे ऐं साईं जीएन सिंध जी सालगिरह जे मुनासिबत सां इहो असांखे बि वचन करणु खपे त अचो त अॼु असां जेको आहे सो तारीख़ जे पासे थिए अॼु असां उन्हनि मुनाफ़िक़नि ऐं उन्हनि गद्दारनि जे पासे न बीहूं जेके इनकार वतन कनि था जेके सिंध खे पंहिंजो वतन नथा सम्झनि जेके सिंध खे जेको आहे सो हिकिड़ो ग़ुलाम जेको आहे सो सूबो सम्झनि था ऐं उहे जेके आहिनि से उन्हनि खां जेको आहे सो पंहिंजी बेज़ारी जो ऐलान था करियूं ऐं असां जेको आहे सो सिंध जे पासे ऐं तारीख़ जे पासे अॼु जेको पीपल्स पार्टी ऐं उन्हनि जा आका जेके आहिनि से किरदारु अदा करे रहिया आहिनि उहे जेको आहे सो उहो ई किरदारु आहे जेको हज़ारनि सालनि जे तसलसल में जेको आहे सो सिंध जा हुकुमरान ऐं सिंध जा जेके आहिनि से गद्दार जेके आहिनि से कंदा रहिया आहिनि पर उहे माण्हू जेके सिंध लाइ बीठा जेके तारीख़ लाइ बीठा अॼु उन्हनि जो जेको आहे सो नालो रोशन आहे जीअं अंग्रेज़नि जॾहिं सिंध ते हमिलो कयो त उन वक़्त जा मीर ऐं टालपुर ऐं उन वक़्त जा जेके हुकुमरान उहे ई जेके दुश्मन सां गॾु बीठा ईअं ई बीठा जीअं जेको आहे सो अॼु ज़रदारी ऐं उनजो टोलो बीठो आहे ऐं कल्ह जेके उहे बीठा पर होश मोहम्मद शीदी जहिड़ा जेके लीडर होश मोहम्मद शीदी जहिड़ा सिंध जा आशिक़ जिन नारो हयो मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं उहो नारो अॼु ज़िंदा आहे पर हुननि मीरनि ऐं पीरनि जो केरु बि जेको आहे सो नालो खणण लाइ तयारु न आहे ऐं कंहिं चयो जॾहिं जॾहिं जंग थी विया तॾहिं वीर मीर वॾेरा पीर गद्दारीअ में गर्क थिया उहे जेके गद्दारी में गर्क थिया आहिनि उहे जेके असां जेको आहे सो अॼु वचन करियूं त असां उन्हनि जे पासे न बीहंदासीं पर तारीख़ जे पासे बीहंदासीं पंहिंजे वतन जे पासे बीहंदासीं पंहिंजे धरती जे पासे बीहंदासीं त सुभाणे जेको आहे सो असांजो ईंदड़ नसल ऐं असांजे ईंदड़ नसल जे ॿारनि ते ऐं असांजे क़बरुनि ते केरु थुकूं न हणे केरु जेको आहे सो बजाए जो इहो चए ऐं असांजे क़बरुनि ते अची चए त कंहिंजे पुठीअ जी भर ॾेई तो वात फाटू लोचे हिन धूड़ ते थुकूं हणो हिन धूड़ हेठियां आसतो शाइर दॿाड़ी बेपितो जो जंग हलंदे घर सघो अॼु असांखे अॼु ही जदोजहद जो मक़ाम आहे
ये स्ट्रगल जो मकाम सवन ऐं हज़ारनि जे तइदाद में सिंध जा आशिक डिसपियर आहिनि वतन जे लाइ जेके से हू अकूबत खाननि में बंद आहिनि अचो त पंहिंजो किरदारु अदा कयूं अचो त तारीख़ जे पासे बीहूं अचो त थोरो घणो जेको आहे जेतिरो बि असां खां थी सघे तारीख़ जे पासे बीहूं पंहिंजे वतन जे पासे बीहूं पंहिंजे धरती जे पासे बीहूं ऐं पंहिंजनि माण्हुनि जे पासे बीहूं ऐं कुझु न कुझु जेको आहे पंहिंजो किरदारु अदा कयूं ऐं जेको आहे पंहिंजे वतन जे इन्हनि तकलीफ़ुनि ऐं मुसीबतुनि खां जेको आहे लातालिक न थियूं अॼु उहो जेको आहे असांजो उहिदे वफ़ा जो जेको आहे ॾींहुं आहे सिंध सां वचन जो ॾींहुं आहे अचो त असां गॾिजी जेको आहे वचन कयूं त सिंध लाइ सिंध वतन लाइ सिंध धरती लाइ जेको आहे पंहिंजो किरदारु अदा कंदा रहंदासीं महिरबानी Human rights situation in Balochistan, Dr. Naseem Dashti. Thank you. It's one of the oldest civilizations in this world, and for the 7,000 years of its written history, there have been many personalities who were responsible for shaping the Sindhi society, Sindhi politics, Sindhi national resistance. But to me, after King Daher, G.M. Sayyid is the second Sindhi leader who inspired not only Sindhi people, but in many ways he became the mentor of Baloch national activist of the Baloch national struggle also. Personally, I have never been able to meet Saint G.M. Sayyid, but I am very much indebted to him because he is responsible for shaping my perception, my knowledge regarding mythology, regarding ancient religions, regarding modern religions, regarding past gods, regarding present gods. When I read the translation of his book in Urdu, Jaisa Maine Dekha, it made the foundation upon which I built up my knowledge and the way mythologies develop, perceptions of gods develop in the societies, and how these organized religions are lethal to nations and national liberation struggle. G.M. Sayyid's strength and the surrounding regions like Balochistan or Afghanistan, they might face some extraordinary situation in the coming years, because we are facing a very turbulent and volatile world today. There may be many political changes, there may be geographical changes. The situation today is just like
7th century when Persian and Roman empires were collapsed, or after First World War. जे विच में बीठल सवाल आही सिंध जा नौजवान किताबनि जे विच में बीठल सवाल आही तू तारीख़ जे वर्कनि में निकिरंदड़ उहो जवाब आही जंहिंजो इंतज़ार क़ौमूं कंदियूं आहिनि अॼु असीं यादि करियूं था साईं जीएम सैयद खे अॼु असीं यादि करियूं था साईं जीएम सैयद खे जंहिं सियासत खे ताक़त न जंहिं सियासत खे ताक़त न पर फ़िक्र बणायो ऐं क़ौम खे नारा न पर शऊर ॾिनो अॼु असीं यादि करियूं था साईं जीएम सैयद खे जंहिं सियासत खे ताक़त न पर फ़िक्र बणायो ऐं क़ौम खे नारा न पर शऊर ॾिनो हू उन दौर में आज़ादी जी ॻाल्हि कंदो हो उन दौर में आज़ादी जी ॻाल्हि कंदो हो जॾहिं आज़ादी ख़्वाब समझी वेंदी हुई ऐं उन वक़्तु सवाल उथारींदो हो जॾहिं सवाल उथारण बग़ावत हूंदी हुई साईं सैयद चयो क़ौमूं हथियारनि सां न साईं सैयद चयो क़ौमूं हथियारनि सां सोच सां आज़ाद थींदियूं आहिनि ऐं इहो ई सबक़ु अॼु बि सिंध जे झर झंग ओताकल ऐं इल्मी हलक़नि में गूंजे थो साईं सैयद चयो क़ौमियूं हथियारनि सां न सोच सां आज़ाद थींदियूं आहिनि ऐं इहो ई सबक़ु अॼु बि सिंध जे झर झंग ओताकल ऐं इल्मी हलक़नि में गूंजे थो क़ैद खाना इल्ज़ाम तन्हाई क़ैद खाना इल्ज़ाम ऐं तन्हाई सभु कुझु ॾिठो हुन पर कॾहिं बि कलम खे विगड़ियो न ऐं न ई सच सां सौदो कयो ए पढ़ियल नौजवान तूं जदीद साइंस टेक्नोलॉजी ऐं नए दुनिया जो शागिर्द आहीं ए पढ़ियल नौजवान तूं जदीद साइंस टेक्नोलॉजी ऐं नए दुनिया जो शागिर्द आहीं पर यादि रख जेकॾहिं सुञाणप विञाए वेंदे पर यादि रख जेकॾहिं सुञाणप विञाए वेंदे त इल्म बि यतीअ थी वेंदो साईं जीएम सैयद तोखे सेखारियो हो त सवाल करण बेअदबी नाहे साईं जीएम सैयद तोखे सेखारियो हो त सवाल करण बेअदबी नाहे पर शऊर जी निशानी आहे ऐं इख़्तिलाफ़ करण दुश्मनी न पर जमहूरियत जी जान आहे हू चाहींदो हो अहिड़ो सिंध जो नौजवान हू चाहींदो हो अहिड़ो सिंध जो नौजवान जेको डिग्री सां गॾु ज़मीर बि खणी हले ऐं नौकरी सां गॾु क़ौम जे लाइ ज़िमेवारी बि महसूस करे हू चाहींदो हो अहिड़ो सिंध जो नौजवान जेको डिग्री सां गॾु ज़मीर बि खणी हले ऐं नौकरी सां गॾु क़ौम लाइ ज़िमेवारी बि महसूस करे ए सिंध जा नौजवान तूं सिर्फ़ु पंहिंजो मुस्तक़बिल न ए सिंध जा नौजवान तूं सिर्फ़ु पंहिंजो मुस्तक़बिल न सिंध जो मुस्तक़बिल आहीं तुंहिंजी ख़ामोशी गुलामी थी सघे थी तुंहिंजी ख़ामोशी गुलामी थी सघे थी ऐं तुंहिंजो आवाज़ आज़ादी बणिजी सघे थी अॼु साईं सीएम जयद जे जनम ॾींहं ते अचो त वाइदो करियूं अॼु साईं जीएम सैयद जे जनम ॾींहं ते अचो त वाइदो करियूं न शऊर खे सस्तो कंदासीं न सच खे मसलत छॾींदासीं सिंध जी धरती सिंध जी ॿोली सिंध जी धरती सिंध जी ॿोली सिंध जे वसीलनि ऐं सिंध जी तारीख़ बाबति सवाल करणु बंदि न कंदासीं सिंध जी धरती सिंध जी ॿोली सिंध जे वसीलनि ऐं सिंध जी तारीख़ बाबति सवाल करणु बंदि न कंदासीं साईं जीएम सैयद तूं सिर्फ़ु मादी न आहीं साईं जीएम सैयद तूं सिर्फ़ु मादी न आहीं तूं हर उन बहस में ज़िंदा आहीं जेको हक़ सच ऐं आज़ादी बाबति थिए थो जेसि ताईं सिंध जा नौजवान सवाल पैदा कंदा जेसि ताईं सिंध सोचींदी तेसि ताईं साईं सैयद ज़िंदा रहंदो ऐं इनकलाब ज़िंदा रहंदो जिए सिंध सदा जिए सदा सलाम स्पीच करे कृपा वानीस मनी ताजो खूब तालियों हिते अॼुकल्ह ॿारनि खे स्कूल ऐं उनखे तयारी करणु को एॾो ईज़ी कोन हूंदो आहे उन्हनि माइटनि खे शाबाश हुजे जेके ॿारनि खे टाइम ते उनखे प्रिपरेशन कराईंदा ऐं ॿारनि जी इंकरेजमेंट करियो स्टेज ते अची तव्हांजे साम्हूं प्रेज़ेंट कनि था त भरपूर तारीफ़ Today I feel honored to speak a few words on the birthday of Saint Ghulam Mustafa Sayyid, loving your name, Saint GM Sayyid. Saint GM Sayyid was born on 17th January 1904, Jamshoro, District Sindh, from a young age.
He was deeply interested in education, politics, and the history of Sindh. He devoted his entire life to the social, political, and cultural awakening of the Sindhi people. Sant G.M. Seth played an important role in the freedom movement of the subcontinent. He supported the creation of Pakistan, but later raised his voice for the rights, identity, and freedom of Sindh. He believed that every nation has the right to dignity, and peace, and self-respect. He was not. या किसी के ऊपर प्यार या दूसरा में बसायल खुशबू आहे जिंदगी जो पहलो वातो है आजाना को धारी या किसी के ऊपर प्यार या जे जोड़ तरीके जो है चयो वो बगावत जी चिंगरी या को मां है मिट्टी है लाल जो खून लाज है मुके हर दुख कबूल है साथी तो जी तौहीन ना सहंदा सुना है प्यारा साथियों मुअज़्ज़िज़ बुजुर्गों नौजवान कामरे से मुंजा सिंधवासी अस्सलाम वालेकुम अज असां हिते हिक अज़ीम शख्सियत जो जन्म ॾींहुं मल्हाइण पिया आहियूं साईं जीएम सैयद सिर्फ़ हिकु इंसान न हो साईं हिकु सोच हो हिकु तहरीक हो ऐं हिकु राह हो जिन राह ते आज भी सिंध चढ़ण जो सिखे थी साईं असांखे सिखायो त सिंध सिर्फ़ ज़मीन जो नालो न आहे सिंध हिकु पहचान आहे हिकु तहज़ीब आहे हिकु तहरीक आहे ऐं हिकु ख्वाब आहे आज़ादी जो इज़त जो ऐं हक़ जो साईं जीएम सैयद हमेशा चयूं थो लोग शोर में सो नहीं सकते लेकिन मैं अपनी कौम की खामोशी में सो नहीं सकता कोनी गीत ॿुधाए फ़क़ीर आशा सभिनी सिंधियुनि खे प्यारो जीएम सैयद सन वारो जीएम सैयद सन वारो आहे सभिनी सिंधियुनि खे प्यारो आहे सभिनी सिंधियुनि खे प्यारो जीएम सैयद सन वारो जीएम सैयद सन वारो वेरी सिंध जा बर्बाद थींदा सिंध जा बर्बाद थींदा मिठा मारो शन आबाद थींदा वेरी सिंध जा बर्बाद थींदा मिठा मारो शन आबाद थींदा लॻंदो हर हंध इहो ई नारो लॻंदो हर हंध इहो ई नारो जीएम सैयद सिंध वारो जीएम सैयद सिंध वारो ज़ालिमनि जा सही था पवन जीएम जो नालो जजे था ॿुधनि ज़ालिमनि जा सही था पवन सिंध जो नारो जजे था ॿुधनि हणो नारो जिए सिंध वारो हणो नारो जिए सिंध वारो जीएम सैयद सन वारो जीएम सैयद सन वारो आहे सभिनी सिंधियुनि खे प्यारो आहे सभिनी सिंधियुनि खे प्यारो जीएम सैयद सन वारो जीएम सैयद सन वारो सिंधड़ी पंहिंजी शादी थींदी जिंदड़ी जी आज़ादी थींदी सिंधड़ी पंहिंजी शादी थींदी जिंदड़ी पंहिंजी आज़ादी थींदी थींदो ॻाढ़ो झंडो ई सोभारो थींदो ॻाढ़ो झंडो ई सोभारो जीएम सैयद सन वारो अल्लाह जीएम सैयद
प्यारो आहे सभिनी सिंधियुनि खे प्यारो आहे सभिनी सिंधियुनि खे प्यारो जीएम सैयद वारो जीएम सैयद वारो केते मुर्की कबूले छजाए हार के पर न के पर मन्याए केते मुर्की कबूले छजाए हार के पर न के पर मन्याए तोड़े दुश्मन हो के दो सगारो तोड़े दुश्मन हो के दो सगारो जीएम सैयद सन्नवारो सब मिलके बोलो जीएम सैयद सन्नवारो आहे सभिनी सिंधियुनि खे प्यारो आहे सभिनी सिंधियुनि खे प्यारो जीएम सैयद सन्नवारो जीएम सैयद सन्नवारो हम बलोच और पश्तून दोस्तों से गुजारिश है कि वो सामने आए साईं जीएम सैयद के सालगिरह का केक काटने में बलोच और पश्तून दोस्त सामने आए प्लीज शाहिद अली जना साहब स्टेज पे शाहिद अली जना साहब स्टेज पे